अस्सलाम वालेकुम तमाम दोस्तन के जेके सोशल मीडिया इस्तेमाल कन था उन ताई मां हिकु पैगाम पहचान चाहियो तो दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त जीअं त असां बाज़ार में हलंदे हलंदे या कंहिं रस्ते सां हलंदे घुमंदे कंहिं वक़्तु असां का शइ ॾिसंदा आहियूं को पनो ॾिसंदा आहियूं उनजे मथां अलाह जो नालो लिखियलु हूंदो आहे या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो लिखियलु हूंदो आहे या खणी का आयत लिखियलु हूंदी आहे असां उनखे खणी करे कंहिं महफ़ूज़ दॿे में विझी छॾींदा आहियूं या उहो पनो खणी करे असां जेको आहे सो कंहिं वादड़ पाणीअ में रोड़े छॾींदा आहियूं त जीअं जेके पाक नाला हूंदा आहिनि उन्हनि जी वताड़ न थी सघे अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में आई आहे 2020 जेको साल आहे 2020 साल जेको आहे असां का अगरि तारीख़ लिखूं था हिन साल में मिसाल मां तव्हांखे हिकिड़ो ॾियां थो असां हिकिड़ी तारीख़ लिखूं था तारीख़ आहे अॼोकी लिखूं था फ़र्ज़ु कयो 6 तारीख़ आहे 6/2020 तव्हांखे मां पॉइंट या नोट करायां थो त हीउ जेको 2020 आहे हीउ साल मुंहिंजो ख़्यालु आहे अलाह तबारक व तआला स्पेशली मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे डेडिकेट कयो आहे 2020 लिखण सां मोहम्मद ठही पवे थो ॾिसो तव्हां गौर कयो मां कैमरामैन खे चवंदुसि त थोरो वेझो अचे 2020 असां लिखिया अथसीं हिननि खे थोरो पाण में टच करिणो आहे वॾी का मुश्किल ॻाल्हि न आहे टच करण सां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ठही थो वञे हाणे तव्हांखे करिणो छा आहे त किथे बि कॾहिं बि डेट लिखियलु हुजे जीअं मां मथे डेट लिखी आहे 6/2020 कहिड़े बि क़िस्म जी डेट लिखियलु हुजे त तव्हां उनखे खणी करे कंहिं महफ़ूज़ दॿे में विझो या खणी करे जेको आहे सो उनखे तव्हां पाणी में वहाए छॾियो छो त हीउ जेका हीउ जेको साल आहे 2020 जो जेको साल आहे इहो स्पेशली मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ आहे ऐं किथे बि जेकॾहिं लिखियलु हुजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उनखे खणी करे कंहिं महफ़ूज़ हंध ते रखो या वांदड़ पाणीअ में डोड़े छॾियो हिन पैगाम खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं ॿियनि माण्हुनि खे बि ख़बर पइजी सघे ऐं असांजे विच में महबूब हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो महफ़ूज़ थी सघे उनजी का गुस्ताखी